नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यू दिल्ली खां ख़बर ॾींदा हलूं त अमेरिका जे जॉर्ज टाउन यूनिवर्सिटी में माहिर सियासत क्रिस्टीन फेयर हिन इम्कान खे रद्द करे छॾियो त भारत फरवरी में पाकिस्तान जो F-16 विढ़ाकू जहाज़ किरायो। कश्मीर मीडिया सर्विस मूजिब चंडीगढ़ में मिलिट्री इंटेलिजेंस फेस्टिवल में अॻूणे एयर चीफ BS हनवी ऐं ॿियनि भारतीय माहिरनि सां गॾु हिकु सेशन सां ख़िताब कंदे क्रिस्टल फेयर F-16 किराइण जी दावा खे साबित करण जे लाइ पेश कयल मलबे जे टुकड़नि खे तकरारी बनाए छॾियो आहे। हिन चयो त पाकिस्तान जे F-16 विढ़ाकू जहाज़ जी इंजन न आहे, जॾहिं त कुझु भारतीय माहिरनि दावा कई आहे त जीअं इंजन जो मलबो हथ कयो आहे। क्रिस्टल फेयर बालाकोट में तरबियत कैंप खे निशानो बणाईंदड़ भारतीय दावा खे बि रद्द करे छॾियो, पर हिन जी ॻाल्हि खे मञियो आहे त भारत विढ़ाकू जहाज़ पाकिस्तान जे अंदरि हमलो कयो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।